अॼोके सबक़ जो नालो आहे निभाग या बदकिस्मत। उहो साईं थो चए, मुंहिंजो डायरेक्टर अॼु आहे साईं, फोटो मुंहिंजो आहे साम्हूं वेठो आहे। उहो चए थो तूं चए थो मुंहिंजा दोस्त हज़ारे आहिनि, लखे आहिनि, किरोड़े आहिनि, अलाए केतिरा आहिनि। हुनखे कहिड़ी ख़बर त जेको आहे असांजो नालो पातल बि कोन्हे को, पर पोइ बि जेके आहिनि उहे घणेई आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो सब्सक्राइब कयो पंहिंजे चैनल खे, पर यारनि दोस्तनि खे ॿुधाए, पंहिंजे बचनि खे। छो त हिते तव्हांखे साफ़ सिहतमंद ॻाल्हियूं मिलंदियूं तव्हांखे। लतीफ़ साईं जो जेको रूह आहे, लतीफ़ साईं जी शाइरी लतीफ़ साईं जो रूह आहे। ऐं असां उन में जेके कहाणियूं लिखियलु आहिनि, जेको फ़िल्सफ़ो लिखियलु आहे, या उन में ॻाल्हियूं जेके लिखियलु, पाण फ़िल्सफ़ी न आहियूं, फ़िल्सफ़ी सिर्फ़ु लतीफ़। ऐं उनजो फ़िल्सफ़ो ॾाढो सोढ़िड़ो, ॾाढो सादो आसान आहे। जेकर उनजी तव्हां ॿोली सम्झी वठो, उनजा इस्तिलाह सम्झी वठो, ऐं उनजूं तज़मीनूं तव्हां सम्झी वठो, त तव्हांखे लतीफ़ ॾाढो आसान आहे। साईं मुंहिंजा भली करे आहे कबीर साहिबु ऐं लतीफ़ साईं जे हिन क्लास में तव्हां सभिनी महबूबनि खे भली कर। हीउ शौर जो सिलसिलो शुरू कयो आहे, अणखुट सिलसिलो आहे। हाणे केतिरा माण्हू आहिनि जेके शौर ॾियनि पिया, इल्मु ॾियनि पिया, हर को पंहिंजे पंहिंजे हटी जो होको ॾिए थो। असां वटि को अहिड़ो नुस्ख़ो कोन्हे, हीउ शूमंतर आहे, हीउ अलादीन जो चराग आहे, ऐं इहो तव्हांखे ॾींदासीं ऐं तव्हां जेको उॾामणु शुरू कंदा, ऐं हर शइ तव्हांजे ताबे हूंदी। असांजो इल्मु महदूद आहे, ऐं असीं जेके वॾा जेके माण्हू आहिनि उन्हनि खां सिखूं था, ऐं पोइ जेका ॻाल्हि सम्झ में अचे थी सम्झूं था उहा तव्हां सां शेयर था कयूं। अॼु जेको पंहिंजो जेको सबक़ु आहे उनमें पाण भाग ऐं निभाग ते सदाईं जेको आहे सो बहस बि कंदा रहिया आहियूं, चवंदा आहियूं भाई कंहिंजो भाग आहे, नसीबु आहे कंहिंजो। ऐं को माण्हू फैज़ाब न थींदो आहे, रहिजी वेंदो आहे जेकॾहिं, पोइ चवंदा आहिनि क़िस्मत ख़राबु हुई हिनजी। सो पाण जो उहो निभाग वारो जेको पासो आहे, अॼोके सबक़ जो नालो आहे निभाग या बदकिस्मत। उन खां कबीर साहिब जो दोहो था पढ़ूं, उन खां पोइ वरी उनजो सिंधी में तर्जुमो कंदासीं, ऐं पोइ लतीफ़ साईं जो ख़्यालु जेको उन सां ठहिके थो, या लतीफ़ साईं जी ॻाल्हि जंहिंजो मफ़हूम ऐं मक़सदु उहो ई आहे जेको कबीर साहिबु असांखे ॿुधाए थो। त उन मां ख़बर पवंदी त हिन माण्हू जी फ्रीक्वेंसी छा हुई, हीउ केॾा वॾा माण्हू हुआ। पर जेकॾहिं लतीफ़ साईं कबीर साहिब जी ॻाल्हि खे सेकंड बि कयो आहे, त माना त उन ॻाल्हि खे हुन पसंदि कयो आहे, उनखे लाइक कयो आहे उन ॻाल्हि खे। कबीर साहिब जो दोहो त बुगम, ऐं हिननि जा जेके बैत आहिनि उनमें कहाणियूं आहिनि, उनमें इस्तिलाह बि आहिनि, कहाणियूं बि आहिनि, तमसीलूं बि आहिनि उनमें। हाणे हीअ ॻाल्हि पियो करे हिकिड़ो नांग आहे हिकिड़ो, उहो चंदन जे वण खे विढ़ियल आहे, ऐं पोइ जॾहिं उतां लहे थो उन खां पोइ बि जेको आहे ओड़े जो ओड़ो आहे, उहो ज़हर उन मां निकिरे ई कोन थो, उन मां ॿखियो पियो हुनखे, पर पोइ ज़हर उन मां नथो निकिरे। हा, उहो उनजो सबबु छा आहे उनजो, उहो बि वरी पाण जेको आहे सो बैत में साबित थींदो, जेको पाण कबीर साहिबु ॿुधाईंदो। भूगम चइबो आहे नांग, भूगम बान बेदी, चंदन दोष न कोई, चंदन जो ॾोह कोन्हे को। इहो नांग इन चंदन जे वण सां वेड़ियो पियो हो। मां ईअं चइजे को माण्हू इल्मु सिखणु वञे कि आलिम वटि हुजे को कोरो माण्हू, ऐं तव्हां वरी मोटे त वरी ओड़े ओड़ो कोरे जो कोरो जेकॾहिं अचे त माना त उहो सभाॻो कोन थियो। उहो जी ॻाल्हि पियो करे, इहो आहे नांग आहे, चंदन जे वण सां वेड़ियो पियो हो, पर पोइ बि माना ज़हर न निकितो। माना असुल ॻाल्हि ॿुधाए पियो त इहो ज़हर न निकिरण जे करे ई जेको आहे हीउ ओड़ो जो ओड़ो रहिजी वियो हुयो। छो ज़हर निकिरंदो त अमृत ओतबी, अंग तो सारा विष से भरा, अंग तो सारा विष से भरा, अमृत कहाँ समाया।
अंदरि जेको वजूद जेको सॼो उहो ज़हर सां भरियल हो, ज़हर सां भरियल हूंदो त पोइ जेको अमृत जेका आहे उहा कीअं वेंदी, हुन में दवा कीअं वेंदी हुन में। लाज़मी रतु जेको आहे सो ज़हरीलो रतु निकिरंदो ऐं नओं रतु ईंदो, नओं रतु जेको आहे अचे कोन थो, साॻियो रतु पियो आहे, साॻियो ज़हर पियो आहे, त पोइ उनजो कहिड़ो जेको आहे सो उनखे कहिड़ो फ़ाइदो थींदो या उन समाज खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, को फ़ाइदो कोन थींदो। भूंगम बा हाणे इहो वरी दो ॿुधो, तव्हांखे ॻाल्हि हाणे सम्झ में अची वई हूंदी त भूंगम बाहन बेदीअ चंदन दोष न ना गो वण खे वेड़ियो पियो हो, पर पोइ बि इन में इहा ख़ुशबू कान भई, उहो साॻियो ज़हर खणी मोटियो। इन में चंदन जो ॾोह कोन्हे, माना हकीम जो डॉक्टर जो ॾोह कोन्हे को। छाजे करे अंग सारा विष ते भरा, अंदरि में इहे नंढियूं बलाऊं हुयूं, आऊं आहियां मूंखां वधीक केरु ॼाणे कोन थो, डॉक्टर खे कहिड़ी ख़बर, हिते जेको आहे कूड़ो जेको आहे फकियो पियो माण्हुनि खे ॾे। हाणे इहो तव्हां जेको आहे रुॻो जो चुक पकड़णु विया हुनजो ऐं तव्हां जेको आहे ज़हर कढियो कोन। लतीफ़ साहिब चयो सभु थियासीं सुपिरी वियासीं पाण, माना उनजो ॿियो पासो ॿुधाए पियो त जेको सभाग जो जेको हुनजो पासो जेको आहे उहो केॾो ज़बरदस्तु आहे, त माना सभु थियासीं सुपिरी वियासीं पाण। माना जॾहिं असां पंहिंजो पाण मञा निकिरी वियासीं, असां मञा उहो किचिरो निकिरी वियो हलियो जेको असांजो हो, उहो ख़ाम माल जेको निकिरी वियो हलियो त सभु सुपिरी थी वियासीं, माना थी कंप्लीट थी वियासीं, मुकमिल थी वियासीं, परफेक्ट थी वियासीं। इहा माण्हुनि जी मंज़िल आहे। सभु थियासीं सुपिरी वियासीं पाणा, पंहिंजे ॼाणा रती न रही हिकिड़ी, जॾहिं उहो जेको रती बि न रहे जेको आहे पंहिंजी ॼाण मञा, पोइ जेको आहे ईंदो जेको आहे पिरी ईंदो, पोइ पिरी जो इल्मु ईंदो। माना केॾी जेको आहे केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि आहिनि की चंदन जे वण सां नाग ॿखे त पियो हो, पर पोइ मुंहिंजी सुञाण कान आई, इन करे सुञाण कोन आई त हुनजे अंदरि में ज़हर पियो, अंदरि मां ज़हर कढियो ई कोन, ज़हर न कढियो त अमृत कीअं ईंदी। हाणे इहो साॻियो ख़्यालु लतीफ़ साहिब वरी पंहिंजी अस्पताल में जेको आहे ज़ाहिर थो करे। हाणे उन में ॼण त हिकिड़ो माण्हू आहे, उहो डॉक्टर वटि वियो हो, डॉक्टर वेठो बि हो, उन वटि घणो वक़्तु रहियो बि, पर पोइ बि जेको आहे ओड़े ओड़ो जेको आहे लाइलाज थी मोटी आयो, बदकिस्मत थी मोटी आयो। लतीफ़ साईं इहा ॻाल्हि कल्याण में केॾी ख़ूबसूरती सां हिकिड़ो मिसाल ॾींदे जेको आहे ॿुधाए थो, मरीज़नि जी सूरत हाल ॿुधाए थो त हुए त वेझनि वटि, हुए त वेझनि वटि पोइ को जी जॾो थिए, तूं वेझनि वटि बि हुए त आलमनि वटि हुए, तूं चङनि माण्हुनि वटि हुए, पोइ बि जेको आहे तूं जेको आहे ओड़े जो ओड़ो जॾे जो जॾो, ॼट जो ॼट, कोरो मट तूं मोटी आहे छो, की छा करियां मूं वटि हो कुझु कोन्हे, छा कुझु कोन हो, माण्हू जी वॾे खां वॾी दौलत माण्हू जी हयाती आहे, सिर तुंहिंजो त तोसां हो न, सिर ॾेई में सटु को न कीअं बड़ा, इहो पंहिंजो सिर जेको आहे महबूब जे हवाले करी आहे, उनखे नज़र करे छॾी आहे, उनखे पेश करी आहे, महबूब मूं वटि ॿियो कुझु कोन्हे को, तुंहिंजो पाणी पियो भरींदुसि, तुंहिंजी ॻुहारी पियो कढंदुसि, मुंहिंजो इलाजु कर, पोइ तोखे आज़ादु करे छॾे, मोकल ॾेई छॾे, भले तूं हलियो वञी, पर इन खां वधीक ॿी तो वटि कहिड़ी जेको आहे मिल्कियत मीरास जेका तोखे ॾिसण में कोन आई, तूं वेहणु कोन आहे, तूं वेही न सघे। लतीफ़ थो चवे ॾिसो न, हीअ कहाणियूं आहिनि, हीअ लतीफ़ जे साम्हूं मुखातिब आहे लतीफ़ कंहिंसां, पोइ उन में उहो जेको मरीज़ आहे उहो मरीज़ हुकुमरान बि थी सघे थो, उहो मरीज़ आलम बि थी सघे थो, आम माण्हू बि थी सघे थो, ख़ासि माण्हू बि थी सघे थो, पंहिंजो बि थी सघे थो, पराओ बि थी सघे थो, पर हीअ ॻाल्हि पंहिंजे सघिबी आहे। हीअ त माण्हू सभिनी सां भलाई पिया कनि, हिननि माण्हुनि जो जेका लेवल आहे, हिननि माण्हुनि जी जेका फ्रीक्वेंसी आहे या हिननि जो जेको विहन आहे उहो एॾो त बुलंदनि ते पहुतल आहे, उते हर को माण्हू उते पहुची नथो सघे, उनखे क़बूल नथो करे सघे, छो आम रवाजी जेका ज़िंदगी आहे उनजा क़ाइदा कानून उसूल ॿिया आहिनि। हीअ जेका ख़ासि हिननि माण्हुनि जे आइडिया ऐं तख़यल वारी जेका ज़िंदगी आहे उहा ॿी शइ आहे। पाण में पढ़ियो श्री राग में त जो वण जुड़े जन सी सो वण सही कनि, चङा कनि चङायूं, मथायूं मथनि, इहो हींअर ते माण्हू हिते पहुतो आहे, वरी तव्हां त चङाई करियो न चङाई करियो,
जेको चङाई न करे हुन सां चङाई न करियो। पर हीउ हिननि माण्हुनि जो मयार ॿियो आहे साईं, ध्यान सां ई ॻाल्हि थो, ध्यान सां ॻाल्हि ॿुधो। जेकॾहिं आउं वञो तव्हांखे पढ़ायां ऐं तव्हीं वेठा मस्करी करियो ऐं तव्हीं वेठा हेॾां होॾां निहारियो त पोइ इहा ॻाल्हि ठहंदी कोन। छो त शागिर्द खे उस्ताद जे अखियुनि सां अखियूं मिलाइणु खपनि ऐं ध्यान सां ॿुधणु खपे, पोइ इहा ॻाल्हि जेको आहे सम्झ में ईंदी। तंहिंजे करे ई लतीफ़ साईं जेको ही मिसाल थो ॾिए उहो हिननि जे हिन जो मयार आहे, हिननि जो हिननि जे सभाग जो वॾे खां वॾो जेको आहे सो मयार जेको ही ॿुधाए थो। चङनि सां चङा आहियूं ईअं त हर को, भई चङो माण्हू आहे हुन सां चङाई हर को कंदो, इहो आम ॻाल्हि आहे ऐं इंसाफ़ बि आहे इहो। पोइ हीअं ईअं कोन्हे को माण्हू इन खां वरी जेको आहे पोइ ते हलियो वियो, पर हिननि वटि अञा ॿियो मयार आहे। चङनि सां चङा आहियूं ईअं त हर को हो, पर तो जीअं करे हाणे ही पंहिंजो जेको पीढ़ी आहे उनजो जेको आहे सो ही प्रोग्राम ॿुधाइनि पिया, उनजो आइडिया ॿुधाइनि पिया त तो जीअं करे न को बुछनि सां भलायूं, छो त बुछड़नि सां भलायूं पियो कयूं, इहो मयार आहे। छो त बुछड़ो माण्हू पाण कोन थींदो आहे, हालतूं हुनखे कंदियूं आहिनि या मजबूरियूं कंदियूं आहिनि, पोइ उनखे मारे कोन छॾिबो, उनखे उनजो इलाजु कबो उनजो। त मरीज़ जेकॾहिं जेको बीमार थींदो वञे मारींदा वञो त पंहिंजी बीमारी ॿिए खे थींदी त माण्हू को बि कोन बचंदो। हीअं त हर को माण्हू जेको आहे बीमार लॻो पियो आहे, हिक ॿिए खे बचाइबो हिक ॿिए खे। तंहिंजे करे लतीफ़ साईं चवे थो त वेहण वेॼनि वटि जे सिखी थो सघो थी, माना ही उहो जेको भाग जेको आहे उहो हासिलु करण जे लाइ उनजे लाइ रस्तो जेको आहे लतीफ़ साईं कढे थो। त कबीर साहिब त ॻाल्हि कई त भाई हीउ जेको आहे सो ज़हर कोन कढियो, ॾुधूं बनाऊं मुनाफ़क़तूं जेका हिन कोन कढियूं, कीनो ऐं क्रोध कोन कढियो, उन करे तब्दील कोन थियो उनजे करे। पर लतीफ़ साईं चए थो तब्दील थी पओ, उनजे लाइ पहिरीं वेॼनि वटि वेहणु सिखो, डॉक्टरनि वटि पेश पवणु सिखो, अहमियत सम्झो हिन ॻाल्हि जी इलाज जी। डॉक्टर जी मर्ज़ी सां डॉक्टर हीअ सुई हण, हीअ दवा ॾे, हू दवा ॾे, न, डॉक्टर तव्हांजी मर्ज़ी सां इलाजु कोन कंदो, डॉक्टर पंहिंजे ज़ानत पंहिंजी मर्ज़ी सां इलाजु कंदो। डॉक्टर जे मर्ज़ी ते इलाजु न कंदव ऐं डॉक्टर जे उन चवण ते किरी न कंदो त इलाजु न थी सघंदो तव्हांजो। जे वेहण वेॼनि वटि सिखी त सघो थी, अॻी आदत माना मंझेरो घुमायो पास्ट खे, चेंज योर लाइफ, चेंज योर प्रेज़ेंट, चेंज योर पास्ट। अॻी आदत वटि त अघा आजिज़ न थिए। जेके तव्हां अॻियूं आदतूं मटे छॾियूं त अघा ऐं कमज़ोर ऐं बीमार तव्हां आजिज़ कोन थींदो। महिरबानियूं तव्हांजो ऐं तव्हांजे जेको आहे सो सबक़ जो टाइम पूरो थियो ऐं इन जो उनवान हो निभाग या बदकिस्मत या बदकिस्मती, ऐं उन जे मुतबादिल बि घणी शयूं पाण लतीफ़ साईं जे शाइरी मां पढ़ी वियासीं हलिया, ऐं वरी जेको आहे सो ॿिए कंहिं सबक़ में मिलंदासीं सुभाणे। ऐं महिरबानी करे जेके दोस्त न आया आहिनि उन्हनि खे बि चओ अचनि, ऐं यूट्यूब चैनल ते त उहे कोन था अचो, इन ते गौर फ़िक्र बि कजो, बहस बि कजो। सुभाणे पहिरीं इहो ॿुधंदासीं, इन ते बहस कंदासीं, पोइ वरी ॿियो सबक़ पढ़ंदासीं। महिरबानी।